जी पवंदे उडरी उडरी थक जी पवंदे कैसा तो जो Assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में welcome चौथा भलीकार चौथा उम्मीद तमाम बिल्कुल ठीक हूंदा मज़े में हूंदा ख़ुशि हूंदा बाश हूंदा ऐं कल्ह तव्हां सां गॾु हुआसीं कल्ह थोरो लेट शो कयो घटि शो कयो बिकॉज़ हिकिड़ी कमिटमेंट हुई हिकिड़ी दावत हुई त डेफिनेटली अॼुकल्ह शादियुनि जी सीज़न लॻी पई आहे सो शादियुनि ते ज़रूरु वञिणो थो पए न वञ त ॿियो हिकिड़ो मसइलो आहे त मुंहिंजी शादी में संग साथ न आई त इन करे कल्ह होॾे वञणु थियो सो अॼु ॾे अचां आहियूं आचर आहे ऐं डेफिनेट फन संडे इज़ अ फन डे आचर ॾियारो यूजली माण्हू मुंहिंजे हिसाब सां घर में हूंदा ऐं सुभाणे वरी वर्किंग डेज़ स्टार्ट आहिनि हिकिड़ी नॉर्मल लाइफ स्टार्ट थींदी रूटीन स्टार्ट थींदी कंहिंखे ऑफिस वञिणो हूंदो कंहिंजी जॉब हूंदी कंहिंजी का कमिटमेंट हूंदी बट हुन सां गॾोगॾु असां वटि जीअं कल्ह बि प्रोग्राम में ॻाल्हि थी त 5 डिसंबर ते असां एकता जो ॾियारो सेलिब्रेट पिया कयूं उन टॉपिक इहो आहे त इल्मु संवारियो सिंध संवारियो ऐं इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो सॉरी फॉर दैट सो डेफिनेट उन टॉपिक ते कल्ह ॻाल्हि कईसीं कचहरी बि कईसीं हाल वाल बि कयासीं खोड़ सारी कॉल्स बि आयूं अॼु बि मां एक्सपेक्ट करंदो खोड़ सारी कॉल्स अचनि असांजे प्रोग्राम में असां कचहरी कयूं हाल वाल कयूं ऐं मां ॾिसी रहियो आहियां त KTN न्यूज़ ॾिसां पियो त जिते किथे कॉलेजिस में स्कूल्स में यूनिवर्सिटीज़ में पब्लिक प्लेसिस ते इहे रैली निकिरनि पियूं माण्हू तक़रीरूं कनि पिया माण्हू सेलिब्रेट कनि पिया अजरक टोपियूं पाए करे दैट्स अ वंडरफुल थिंग ॾाढो सुठो पियो लॻे ऐं मज़ो बि अचे पियो हिकिड़ी इंस्पिरेशन मिलंदी आहे मोटिवेशन मिलंदी आहे बिकॉज़ असां हिन धरती सां ॾाढो प्यार था कयूं हिन धरती जे माण्हुनि सां ॾाढो प्यार आहे ऐं ॾाढा मोहबती माण्हू आहिनि प्यार करण वारा माण्हू आहिनि ऐं असांजो डेफिनेट इहो कल्चर आहे 5-7 हज़ार साल असांजी हिकिड़ी पुराणी तहज़ीब आहे उन तहज़ीब में तव्हां मुअनि जो दड़ो ॾिसो मकली ॾिसो ऐं सूंडनि जो क़ब्रिस्तान ॾिसो ऐं उनखे अलावा तव्हां जेको आहे सतियुनि जो आस्थानो ॾिसो ऐं उनखे अलावा तव्हां जेको आहे ख़ुदाबाद जी मस्जिद ॾिसो तव्हां रनी कोट ॾिसो तव्हां जेको आहे जामछोरो जे डिस्ट्रिक्ट में आसपास खोड़ सारियूं शयूं तव्हांखे मिलंदियूं तव्हां थाणा बुलाखान साइड वञो खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं ऐं काई वैली आहे उहा खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके हिन वक़्तु ताईं डिस्कवर थियूं आहिनि कींजर ॾिठो वञे ऐं ॿियूं खोड़ सारियूं लेक्स आहिनि ऐं जेको मंछूर ढंढ ॾिसो उतां जा माण्हू ॾिसो उतां जा मोहबती माण्हू ॾिसो असांजा माण्हू ॾाढा मोहबती पीसफुल कल्चरल माण्हू आहिनि महिमान नवाज़ माण्हू आहिनि ऐं असांजी म्यूज़िक तव्हां ॾिसो त म्यूज़िक केॾी रिच म्यूज़िक आहे छा ॻाल्हि कजे असां वटि हिन धरतीअ अलाए केतिरियूं ख़ूबसूरत शख़्सियतूं खे जनमु ॾिनो आहे शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह भटाई सरकार आहे हज़रत सचल सरमस्त आहे सामी आहे ऐं शेख अयाज़ आहे ऐं ॿिया खोड़ सारा शाइर जिन जा शायदि मूंखे नाला न ईंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां असां वटि ख़ूबसूरत गुलकार रहिया आहिनि रागी रहिया आहिनि असां वटि जंहिं तसौफ़ खे ॻायो आहे अलण फ़क़ीर साहिबु रहियो आहे मास्टर चंदर रहिया आहिनि ऐं उस्ताद जुमन आहे सोराब फ़क़ीर वारा सादिक फ़क़ीर वारा अहिड़ा खोड़ सारा फ़नकार जेके पंहिंजी धरतीअ सां निभाए विया आहिनि पंहिंजी धरतीअ सां हिकिड़ो अमुन ऐं प्यार जो पैगाम ॾेई विया आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां हिन धरतीअ में अलामा आए काज़ी एल्सा काज़ी हिन वक़्तु यूनिवर्सिटी में हुननि जी हिकिड़ो मज़ार आहे तुर आहे तव्हां सोचो हिन धरतीअ ते कहिड़ा ख़ूबसूरत माण्हू आया आहिनि जंहिं हिकिड़ो पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे मां हिकिड़ी शइ तव्हांखे ज़रूरु चवंदुसि त मां कुझु रिविजन पियो कयां ऐं सोचां पियो यार माना जेकॾहिं अलामा आए काज़ी ऐं एल्सा काज़ी अची विया उन दौरु अची विया एतिरे दौर में उहो पंहिंजो हिकिड़ो सर्व करे विया कमु करिया असां वटि रिसेंटली अहिड़ो को माण्हू न आहे रिसेंटली अहिड़ो को किसो न आहे रिसेंटली 50 साल ॾिसूं या 60 साल ॾिसूं असां वटि एॾो सच को अहिड़ो वाक़ियो न आहे अहिड़ो को मेमोरेबल न आहे त छो न असां को न को कमु कयूं सुठा इंजीनियर पैदा कयूं सुठा डॉक्टर्स पैदा कयूं ऐं सुठा जेको आर्किटेक्चर्स पैदा कयूं सुठा जेको आहे अञा वधीक उन क़िस्म जा शाइर असांखे ज़रूरत आहे असांखे सुठनि राइटरनि जी न ज़रूरत आहे डेफिनेट सुठा आहिनि तमामु सुठो ॻाल्हाइनि पिया सुठो लिखनि पिया समाजनि पिया ऐं असां वटि अहिड़ियूं शख़्सियतूं शायदि पैदा थियणु घुरिजनि ऐं पैदा आहिनि बि सयूं थियल आहिनि हिते आहिनि पर शायदि अहिड़े क़िस्म जो कमु करणु घुरिजे शायदि जीअं असां बि किताबनि में अचूं त वाक़ई हिन अहिड़ो कमु करे वियो या हिन सोसाइटी लाइ या समाज लाइ या पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजी धरती लाइ कोई अहिड़ो कमु कजे जेको शायदि किताबनि में अचे अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि असांजो म्यूज़िक सरमद सिंधी साहिबु आहे सरमद सिंधी साहिबु हुयो उहो तमामु बहितरीनु ॻाए वियो तमामु सुठो कंट्रीब्यूट करे वियो हिकिड़ा डिफरेंट कलाम चई वियो सो इहा हिकिड़ी डेडिकेशन आहे हिकिड़ी तव्हांजी पंहिंजी धरती सां पंहिंजो पाण निभाइणु त कोशिशि करे अहिड़ी कमिटमेंट कयो इहे सभु शयूं अची सघनि थियूं ऐं सदाईं जंहिंजे भाउ इहो यकीन कयो जिते किथे दुनिया में जेके तरक़ी
जेके याफ़्ता मुल्क आहिनि, जेके अॼु वक़्तु दुनिया में हुकुमरानी कनि था, दुनिया में उन्हनि जी करेंसी वधीक मज़बूत आहे, उन्हनि वटि ॾिसो न, तव्हां सिर्फ़ु थोरो ऑब्ज़र्व कंदव, तव्हां जंहिंमां इंस्पायर आहियो, अक्सर करे अमेरिका यूरोप मां असां घणो इंस्पायर आहियूं, त उतां जी रहणी करणी सहणी, उते जी माण्हू ॻाल्हाइनि था, उहा शयूं अडॉप्ट कंदा आहिनि, ओड़े क़िस्म जा कपिड़ा पाइण जी कोशिशि कंदा आहियूं, जूता कपिड़ा लटा सभु कुझु ओड़े क़िस्म पाइण, ओड़े क़िस्म जो बिहेव करणु चाहींदा आहियूं। बट उहो सॼो उन्हनि पंहिंजो पाण सां, पंहिंजे मुल्क सां सचा रहिया आहिनि, पंहिंजी धरती सां सचा रहिया आहिनि, पंहिंजे माण्हुनि सां सचा रहिया आहिनि, ईमानदार माण्हू आहिनि, पंहिंजी पढ़ाई कंप्लीट कयो अथऊं, रोड रस्ता साफ़ सुथरा ठहियल आहिनि, हेल्थ सिहत जा मसइला हल आहिनि उते, ऐं पढ़ाई जा मसइला हलनि उते, लॉ एंड ऑर्डर अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। सो ॾिसंदा केतिरियूं न हिकिड़ी डेडिकेशन्स आहिनि उन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो प्रोसेस खां सवें साल गुज़री आहे। दुबई तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे, दुबई जो 1951 में छा आहे, तव्हां स्ट्रक्चर ॾिसो, नाउ ॾिसो, बोथ आर द डिफरेंट। कराची 1951 में छा हुयो, हाणे ॾिसो छा आहे, वॉट इज़ द डिफरेंस। सो इहे इन्हनि शयुनि खे वॾा चैलेंजिस आहिनि जेके तव्हांखे, ऐं ॾिसो त दुनिया हाणे कीअं तेज़ी सां तरक़ी करे पई, 5G अचण वारी आहे, ऐं उनखे अलावा हर शइ इंटरनेट ते थी वई आहे, माण्हू ऑनलाइन कमु करणु लॻा आहिनि, ऑनलाइन शयूं सेल थियनि थियूं, बाए थियनि थियूं, कोशिशि करे पंहिंजनि माण्हुनि खे तयारु कयो त डिफरेंट फील्ड्स में वञी करे पंहिंजो नालो कनि, ऐं उहो तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पंहिंजो माण्हू खे पढ़ाईंदा, एजुकेशन ॾींदा, तालीम ॾींदा, तालीम पढ़ाईंदा त डेफिनेट सिंध संवारींदा। सो इहो तव्हां ज़रूरु हिकिड़ो पंहिंजो न मोटिव, इहो आइडिया इहो अथव, हिकिड़ो ई रस्तो आहे जेको तव्हां अचीव करे सघो था पंहिंजा। सो ॾींहं त मल्हाइणु घुरिजनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे, इहो रिव्यू न रिकॉल थींदियूं आहिनि शयूं, मल्हाइणु घुरिजनि, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं ईअं करणु बि घुरिजे। बट पंहिंजो पाण खे कुझु न कुझु कान का प्रोग्रेस बि ॾेखारणु घुरिजे। सुठा डिबेटर पैदा कयो, सुठा साइंस वारी फील्ड में हलिया वञो यार, ऐं डिफरेंट फील्ड्स आहिनि, IT जी फील्ड्स में असांखे IT वारा ग्रेजुएट्स तमामु सुठा IT जा माण्हू खपनि जेके ऑनलाइन कमु कनि, सॉफ्टवेयर हाउसिस में डिफरेंट जॻहियुनि ते अहिड़ा माण्हू क्रिएट कयो, उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾियो, ऐं ॿियनि फील्ड ॾे बि तव्हां उन्हनि खे रागिब कयो, ॿियनि फील्ड ॾे बि उन्हनि खे तव्हां मोटिवेट कयो त ॿियनि फील्ड्स में बि हलिया वञनि। देयर इज़ अ करियर, अॼुकल्ह करियर मीडिया आहे, कम्युनिकेशन आहे, आर्ट्स आहे, डिज़ाइन्स आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि, टेक्सटाइल आहे, ॿियो खोड़ सारी आर्ट जी फील्ड आहे, एनिमेशन ग्राफिक्स जी खोड़ सारी फील्ड आहे। कोशिशि कयो सभिनी माण्हुनि खे डिफरेंट फील्ड ॾे मोटिवेट कयो। सो उहे जल्दी कॉल कयो, अॼु असांजे प्रोग्राम में कॉल्स तव्हां ॾी थियूं, ऐं कचहरी कंदासीं, हाल वठंदासीं, थोरा कलाम बि प्ले कंदासीं, ऐं कोशिशि कंदासीं त थोरी कम जी ॻाल्हि कयूं, थोरी उहा ॻाल्हि कयूं, तव्हां सां उहा ई ॻाल्हि थो कयां जेका तव्हां असां वेही करे घरनि में ॻाल्हाईंदा आहियूं, या कंहिं चौक ते वेही ॻाल्हाईंदा आहियूं, या चांहि जी होटल ते वेही ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं इहा बि ॾाढी कंप्लेन आहे, असांखे खोड़ सारा माण्हू मां वेंदो आहे न, जिते किथे होटल आहे नंढनि नंढनि ॻोठनि में, बसि चांहि हले, चांहि घुराइनि था, हुन खां पोइ मूवी ॾिसनि था, ॿ टे मूवी, सॼो ॾींहुं टाइम ज़ाया था कनि। टाइम इज़ मनी गाइज़, टाइम ॾाढो इंपॉर्टेंट अथव। सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं, काॾे त वञो राजो सां गॾु। सो वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक। चंड न कंहिंजो यार पखीअड़ा, चंड न कंहिंजो यार पखीअड़ा। सो वेल गाइस, यू कैन कॉल अस, नंबर आहे असांजो 02135388202 ते कॉल करे सघो था, ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, ऐं असांजे प्रोग्राम में हिसो वठो। थैंक यू सो मच यार, मैसेजेस आहिनि। हाय मजहर भाई, आपका शो में कॉल नहीं लग रही है, मजहर भाई मेरा नाम ऐड करो शो में। भाई एफ बाबर हुसैन साहब, कोशिशि कयो तव्हां कॉल कयो, तव्हांजी कॉल लॻी वेंदी, डोंट वरी। कचहरी कयूं था, हाल वाल कंदासीं। एकता जो ॾियारो अचण वारो आहे 5 डिसंबर में, बाक़ी हफ़्तो पियो आहे, अॻिले आचर ते तव्हां वटि 5 डिसंबर आहे, अॻिले हफ़्ते में, ऐं तव्हां डेफिनेट किथे न किथे हूंदो सेलिब्रेट कंदा हूंदो। सो जल्दी कॉल कयो, नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था, डू कॉल अस। ऐं अॻिते असां ॻाल्हि पिया कयूं त रिसेंटली तव्हां भले थोरो सोचो, या सभिनी जी जेके बि ॾिसो था टीवी ते, टाइम ॾाढो इंपॉर्टेंट आहे, टाइम इज़ मनी आहे, टाइम ॾाढो इंपॉर्टेंट आहे, टाइम ॾाढो क़ीमती आहे। ऐं जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि ज़रूरु सोचो त तव्हां ॾिसो डिफरेंट होटल्स ते तव्हांखे माण्हू मिलंदा ॻोठनि में, अक्सर करे इवन हैदराबाद जो कुझु इलाइक़ा आहिनि, या इन असां वञूं था ॿाहिराड़नि जी तरफ़, ॻोठनि जी तरफ़, त उते हिकिड़ी फिल्म हले थी, चांहि पीए थी, 3 कलाक माण्हू वेठा आहिनि, 2 फिल्मूं ॾिसो 6 कलाक, देर न कुझु बि कमु कोन था कनि। कुझु कमकार कयो यार, कुझु कमकार कयो, स्ट्रगल कयो, ॿियनि शहरनि ॾे वञो, कमाइण लाइ वञो, मौक़ा ॾिसो, मौक़ा क्रिएट कयो, कुझु शयूं क्रिएट कयो। बाक़ी सॼो ॾींहुं भई होटल ते चांहि पीअणी आहे, वेणी आहे, शाम जो घर वञणी आहे, मानी खाइणी आहे, दैट्स नॉट फेयर एटलीस्ट। सो जल्दी कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थियो, अटेंडेंस हणो, ऐं 5 डिसंबर ते एकता जो ॾियारो सेलिब्रेट कयो। तव्हांजो प्लान छा आहे, तव्हां छा प्लान सोचियो आहे, छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, काॾे वञिणो आहे? चवां जिते जिते हिन वक़्तु TV ट्यून आहे, ऐं उन शहर वारा माण्हू कॉल कनि, किथां बि सखर जो, शिकारपुर जो, लाड़काने जो, हैदराबाद जो, कंदरकोट जो, कश्मीर जो, घोटके जो, रड़के जो, 15 किलो जो, ॾहरकी जो, नवाबशाह, सकरन वारा, काज़ी अहमद वारा, शाहपुर जानिया वारा, दौलतपुर वारा, मोरे शहर वारा,
जिते जिते कशिश ट्यून आहे जाम सईदाबाद वारा असांखे ॿुधायो तव्हांजो प्लान कहिड़ो आहे को छा प्लान कयो या तव्हां सेलिब्रेट करे चुको आहियो या तव्हांजो अॻिते कहिड़ो प्लान आहे उहो ज़रूरु असां शेयर कयो कॉल जे ज़रिए ऐं कॉल कयो तव्हांजो कॉल जे ज़रिए तव्हांजा मैसेजिस असां शेयर कंदासीं सभिनी माण्हुनि सां जेके हिकिड़ी कॉल आहे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा जी जी केरु था ॻाल्हायो था किथां कॉल कई आहे केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे दा अच्छा छा चवणु चाहींदो दा अलाए तव्हांजो आवाज़ु दादा सम्झ में न पियो अचे अलाए तव्हांजो आवाज़ु थोरो इलाही उहो पियो थिए ब्लास्ट पियो थिए ऐं ॾाढो हिकिड़ो शोर पियो अचे सो कॉल कयो थोरो इंट्रोडक्शन ॾियो केरु ऐं किथां कॉल कई आहे छा चवणु चाहींदो शो जे बारे में या टॉपिक हले थो टॉपिक खे जेके डिस्कस करिणो आहे का कचहरी करणी आहे का हाल वाल करिणो आहे सो उहो ज़रूरु तमामु ॿुधायो शेयर कयो आइडियाज़ ॾियो ऐं हीउ तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं नौजवान कॉल कंदा आहिनि कल्ह बि ॾाढियूं तमामु सुठा पढ़ियल लिखियल नियाणियूं असांजियूं औरतूं प्रोग्राम में कॉल कई एजुकेशन ते ॻाल्हाइनि पियूं एजुकेशन खे प्रमोट करण ते ॻाल्हाइनि पियूं एजुकेशन खे प्रमोट करणु घुरिजे हिन इवेंट खे ॾाढो एप्रिशिएट कनि पियूं त तमामु सुठो हिन दफ़े जेको टॉपिक रखियो आहे तव्हां KTN वारनि त इल्मु पिरायो ऐं सिंध संवारो ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं इल्मु ई हिकिड़ी वाहिद की आहे जंहिंसां तव्हां शयूं चेंज करे सघो था सो आउं चाहियां थो सभु माण्हू पार्टिसिपेट कनि हिन टॉपिक ते ॻाल्हाइनि हिन कचहरी कनि हिन हाल वाल कनि ऐं असां वटि कुझु इशूज़ बि आहिनि उन्हनि खे बि नज़र में रखणु घुरिजे जेके हक़ीक़तूं आहिनि जीअं ॾिसो होटलनि ते खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि सॼी होटलनि ते वेठा आहिनि कमकार आहे न जेकॾहिं ईअं था उहो चओ उन्हनि खां पुछो त कमकार आहे न कोशिशि करे कमकार करो जेके तव्हांजे शहर में आहे त ॿिए शहर वञो कंहिं वॾे शहर में वञो हुते कमकार कयो इवन खोड़ सारा मौक़ा आहिनि मज़दूरी करणु आहे सब्ज़ी मंडी में कमु आहे रेस्टोरेंट में कमु आहे डिफरेंट डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां वञो तव्हां कंदा तव्हां वटि अलाए केतिरा माण्हू अचनि था कमाइण लाइ उहो कमकार करे था वञनि तव्हां नथा वञो सो कोशिशि कयो तव्हां पंहिंजो अपॉर्चुनिटीज़ पाण क्रिएट कयो ऐं जेको आहे क्रिएट करणु घुरिजनि तव्हां असां सभिनी खे गॾिजी इहो फ़र्ज़ु आहे इहो क्रिएट कयो त इकोनॉमिकल तौरु बहितर थींदासीं असांजा ॿार पढ़ंदा त कान का सोसाइटी बहितर थींदी असांखे ज़रूरत आहे यार एजुकेशन जी ज़रूरत आहे त एजुकेशन खे असां वधि वधि प्रमोट कयूं सो हिकिड़ी कॉल आहे असां वटि हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा केरु था किथां कॉल कई आहे सर कंदाकोट खां ॻाल्हि कई याकूब चाचड़ ॻाल्हायां पियो हा जी कंदाकोट मां केरु था ॻाल्हायो अदा कंदाकोट मां याकूब चाचड़ पियो ॻाल्हायां याकूब साहब कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अलहमदुलिल्लाह सर ख़ैरियत तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर तबियत सही आहे सर दुआ अल्लाह जो शुक्र फसला तव्हां ॾे छा कंदा आहियो याकूब भाई याकूब साईं असां मोबाइल जी रिपेयरिंग कंदा आहियूं असांजो कंदाकोट में शॉप आहे अच्छा माशाल्लाह कीअं भले कमकार सर तव्हांजो अलहमदुलिल्लाह सर ज़बरदस्त हले पियो माशाल्लाह सही आहे पर हाणे लॉकडाउन खां पोइ थोरो डाउन डाउन थी वियो पर हाणे सही आहे तव्हां प्रोग्राम ॻाल्हि ॾाढी दिलि ख़ुशि थिए पई न तव्हां ॿाहिरि आहियो अदा कंदाकोट वारा मुंहिंजा भाइर आहिनि तमामु पंहिंजा आहिनि मां त बेसिकली एॾो जो आहे सखर साइड जो आहे बट कराची में रहंदा आहियूं सो हा ऐं अॼु प्रोग्राम में टॉपिक इहो आहे त जेको आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो तव्हां छा था सम्झो तरक़ी किथे रखियल आहे इल्मु पिराइणु घुरिजे ॿारनि खे एजुकेशन ॾियणु घुरिजे नियाणियुनि खे एजुकेशन ॾियणु इल्मु त असांजी टीं हक़ आहे इल्मु त सुठी ॻाल्हि आहे इल्मु त असांजो हक़ आहे पर इल्मु जेतिरे ताईं न ईंदो तेतिरे ताईं अॻिते कोन थींदासीं असां सिंध वारा असांजी इहो ॾाढो कशिश आहे सिंध TV आहे KTN आहे जेका बि सिंधी पहिरियां चैनल आहिनि जेका असांजे इन शो खे ऐं इन जे असांजे अॻ खे वधायो अथनि त इहो ॾाढो बहितर कमु आहे पर ॿार ॾाढा पढ़ंदा ॾाढा ख़ुशि थींदा नी असांजो जेको जॾहिं ॾींहुं ईंदो आहे न तमामु बहितरीन टोपी अजरक उन खां अलावा नवां नवां कपिड़ा पाए ईअं लॻंदो आहे ईद खां वधीक ॾींहुं आहे न ईद जो ॾींहुं त निमाज़ पढ़ी माण्हू थोरो घणो हेॾे वेंदो आहे पर हिन ॾींहंनि में माण्हू जशन कंदो आहे रैलियूं निकिरंदियूं नी ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं ॿारनि बच्चनि सां बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे पर हिन दफ़े को न को वाइदो करणु घुरिजे पंहिंजो पाण सां त ठीकु हाणे पाण इल्मु खे हाथी ॾींदासीं ॿार पढ़ाईंदासीं पंहिंजा ऐं ॿारनि खे बिल्कुलु असां ॿार पढ़ाईंदा आहियूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे असां नंढा जीअं मिसाल जीअं पढ़ण जे लाइक़ु थींदा असां पढ़ाईंदा आहियूं असां ॻोठ में वेठा आहियूं पोइ बि असां उहा शइ न ॿारनि खे मोटरसाइकिल ते खणी करे स्कूल पढ़ाईंदा आहियूं सर तमामु सुठी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि मूंखे सुठी त तव्हां जेके मोबाइल रिपेयर कमु कयो था टेक्निकल कोर्स कमु थियल आहे तव्हांजो तव्हां बुख न मरंदा हुनुर करे बि जेको आहे हुनुर पेट में को माण्हू परेशान कोन थींदो खोड़ सारा माण्हू आहिनि तव्हां ॾिसो कंदाकोट जैकाबाद शिकारपुर नंढनि नंढनि ॻोठनि में अहिड़ा खोड़ सारा होटल आहिनि जेके माण्हू सुबुह जो सवेल अचनि था चांहि पीअनि था ऐं 3 कलाकनि जी फिल्म ॾिसनि था
पर ग़लति ॻाल्हि आहे। असांजे कुझु अहिड़ा शहर में आहिनि, कुझु असांजा दोस्त बि आहिनि जो सुबुह जो निकिरी करे होटल ते वेही रहंदा, वरी साॻियो घर था वञनि। असां उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे त उहो पंहिंजो कमकार करनि ऐं हुनखे ॿारनि खे पढ़ाइनि, छो जो ॿार अॻिते ईंदा पढ़ंदा त उन्हनि जा पोइ थींदा। अगरि उहो ई पाण वॾनि वांगुरु थींदा, साॻियो ई प्रोग्राम थींदो, इहा सुठी ॻाल्हि न आहे सर। सर तमामु सुठी सोच आहे तव्हांजी, सोचो था, इहा सुठी ॻाल्हि आहे। अल्लाह तव्हांखे कामयाबु कंदो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। ऐं हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ वरी कचहरी कंदासीं। सभिनी खे रिक्वेस्ट आहे त काॾे बि वञो, जल्दी जल्दी कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जिते हुजे वेठा हुआ, कंदकोटे कॉल कई आहे, शिकारपुर, जैकाबाद, जिते हुजे जुदा आऊं कंधिया ते वेठो सोचां, आऊं कंधिया ते वेठो सोचां, काई सुध न सार, काई सुध न सार। सो वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो में तव्हांखे ख़ुशामदीद भली कार। जल्दी जल्दी जॉइन कयो, कॉल कयो, नंबर आहे 021-353-88-202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। ऐं अॼु असां कुझु मामलातनि ते ॻाल्हायूं पिया, कुझु हक़ीक़तुनि ते ॻाल्हायूं पिया, जेके असांजा इशूज़ आहिनि, जेके असांजी रूटीन्स आहिनि, जेके असांजूं आहिनि। सो अॼु असां ॻाल्हायूं पिया त होटल कल्चर जेको असां तमामु वधी वियो आहे। नंढे खां नंढो ॻोठु हुजे त सुबुह जो सवेर होटल खुले थो ऐं चांहि हले थी ऐं इहो फिल्मियूं हलनि थियूं, 3-3 कलाक वारियूं मूवीज़ हलनि थियूं। सभु माण्हू हुते वेठा आहिनि, हुन खां भलिया था वञनि। का प्रोडक्टिव ॻाल्हि न आहे, प्रोडक्टिव कचहरी न आहे, स्ट्रगल लाइ को रेडी न आहे। हर को माण्हू हिकिड़ी पंहिंजी लाइफ स्टाइल गुज़ारे थो। सो कोशिशि कयो, का न का मतिलबु प्रोडक्टिव ज़रूरु ॻाल्हि कयो, कचहरी कयो, हाल वाल कयो। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? इमरान तो ॻाल्हायां पन्ने अगल खां। जी इमरान भाई, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? हा, तव्हां ख़ुशि आहियो? सर दुआऊं फस्ता। इमरान भाई, छा चवणु चाहींदो आहे? कॉल कई आहे प्रोग्राम में अॼु जे टॉपिक जे बारे में। हा, अॼु जे प्रोग्राम में छा चवणु चाहींदो आहे? टॉपिक जे बारे में छा चवणु चाहींदो? 5 दिसंबर ते एकता जो ॾियारो सेलिब्रेट कंदा, छा चवणु चाहींदो? मज़र सेक्टर ॻाल्हि फॉरवर्ड कयो न। आउं मज़र थो ॻाल्हायां सर, आउं मज़र थो ॻाल्हायां साईं, आउं मज़र थो ॻाल्हायां। इमरान भाई, तव्हांखे कपिड़ा कहिड़ा पातल आहिनि अॼु? सर मूंखे कपिड़ा पातल आहिनि, कारी टी शर्ट आहे। अच्छा, छो सर? अॼु तव्हां टोपी न पाए आहियो पाण? साईं मां दरअसल 5 दिसंबर ते पाईंदुमि सर मां। अच्छा, आउं ॻाल्हायां त टॉपिक ते थो ॻाल्हायां। टॉपिक इहो आहे त इल्मु पिरायो सिंध संभालियो, हुन टॉपिक ते पिया ॻाल्हायूं। छा चवणु चाहींदो हुन टॉपिक जे बारे में? इहा तव्हांजी भलो छो आहे, ॾाढो पिरायो असां। अच्छा, न सर सुठी ॻाल्हि आहे। पोइ तव्हांजो छा प्लान आहे? 5 दिसंबर ते छा कंदा, छा सोचो आहे, छा करिणो आहे? 5 दिसंबर ते जेको आहे मां नंढड़नि खे जेको आहे टोपियूं बि वठी ॾींदुमि, अजरक बि वठी ॾींदुमि। अच्छा, मुंहिंजे नंढड़े खे ॾाढो शौक़ु आहे, हिन सां ॻाल्हायो। सर ॾियोसि। हेलो हेलो, लॻे त कॉल डिस्कनेक्ट थी। वो जल्दी जल्दी कॉल कयो। नंबर इमरान भाई, थैंक यू सो मच। तव्हां पन्ने अकिल खां कॉल कई, अवांजा लख कुर्ब थोरा महिरबानियूं। तव्हां कॉल कई, तव्हां बि असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट थी करे सघो था। कॉल ज़रिए ॿुधाए सघो था 5 दिसंबर ते मुंहिंजो छा प्लान आहे। ऐं जो टॉपिक जेको आहे KTN जो थीम आहे, इल्मु पिरायो सिंध संभालियो, उन बाबति तव्हांजा छा वीचार आहिनि, छा था सोचो, छा करणु घुरिजे? हिकु टॉपिक जीअं त होटलनि ते अॼुकल्ह एॾा माण्हू वेठल आहिनि। हिकिड़ी मूवी प्ले थिए थी, 3 कलाक, वरी हुन खां पोइ माण्हू वेठल आहिनि चांहि ते, हिकु चांहि ॿी चांहि, सुबुह खां वठी मंझंदि ताईं वेठा आहिनि, वरी मंझंदि मानी खाई वरी अचनि था। कमकार करणु घुरिजे, कुझु अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करणु घुरिजनि, कुझु अहिड़े क़िस्म जी काई बि शइ न आहे। आई डोंट नो व्हाई दिस हैपन। सो इन बाबति असांखे सोचणु घुरिजे। इन बाबति असांखे ॾाढो सीरियस इशू आहे असांजे मुआशरे में, ऐं इहो सीरियस टॉपिक आहे। तव्हां असां सभिनी जो गॾिजी वियो मसइलो आहे यार। कोशिशि करे महिनत करणु घुरिजे, स्ट्रगल करणु घुरिजे, मामलात सिधा करणु घुरिजनि। ऐं असां चाहियूं था असां तरक़ी वारी राह ते अचूं, असांजा नौजवान बि पढ़ियल लिखियल हुजनि, डिफरेंट कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स विहनि, डिफरेंट शयुनि में पार्टिसिपेट कनि। सो ॾाढी सुठी हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साहिब अस्सलाम, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर विला शिकारपुर ॻोठ बगन खान जते खां ताज मोहम्मद जते जो ॻाल्हाए। साईं ताजवन जते साहब, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में? तव्हांजो सौदा तमामु बहितरीन ऐं तव्हांजो आवाज़ तमामु बहितरीन। पहिरियों चकर मां तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियो आहियां, तमामु बहितरीन सुठो थो लॻे सर। मां 5 दिसंबर एकता जे ॾींहुं लाइ सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद चवंदुमि ऐं इल्मु पढ़ायो, सिंध सवायो ऐं पंहिंजे नंढनि ॿारनि खे ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियो। तमामु बहितरीन। ताजमहल जते पारां सलाम अथव। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम सर। पोइ तव्हां सम्झो था? हेलो, वालेकुम। हा, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। ॿियो कॉल आहे?
ए मुझे नंढड़े न ॻाल्हायो मगर साहब सां उहो ॻाल्हि शौंक़ु अथव ॾाढो ॻाल्हाईंदो। अच्छा ॻाल्हाए ॾियो सर। सलाम वालेकुम अदा। हेलो 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 सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु था ॻाल्हायो, छा नालो आहे तव्हांजो? असांखे मदद सिस्टर सां ॻाल्हाइणो आहे। मां मज़र सेठार थो ॻाल्हायां, केरु था ॻाल्हायो तव्हां? मांजो नालो कलीमुल्ला, असां पनो अक्सल खां था ॻाल्हायूं। हा कलीमुल्ला, छा कंदा आहियो, पढ़ंदा आहियो कलीमुल्ला? कहिड़े क्लास में? चलो कलीमुल्ला तव्हांजी ॻाल्हि थी वई मूंसां, वेल थैंक यू सो मच। ऐं जेको आहे जतोई साहब ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी वॻनि खां, बेसिकली मुंहिंजो बि डिस्ट्रिक्ट इहो ई आहे। पर तव्हां ॾाढी सुठी सोच आहे जतोई साहब, जेके तव्हां चओ था ॿारनि खे पढ़ाइजे, नियाणियुनि जी तालीम जी ॻाल्हि की तमामु सुठी ॻाल्हि लॻी। ख़ुदा रहा यार नियाणियुनि खे तालीम ॾियो ऐं ॿारनि खे तालीम ॾियो, शायदि हुनजो मुस्तक़बिल सुठो थी वेंदो ऐं उहो कुझु ज़िंदगी में थियणु चाहिनि था, इन मुआशिरे में सुठे तरीक़े सां रहंदा। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा रहो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। माण्हू सभु सुणा पखी सभु जेके के माण्हू मंझ के बूबा जी साईं यारी मदद साईं मौला अली मदद। साईं केरु था ॻाल्हायो? साईं अंसार खोसो ॻाल्हायां, गुलशन अदीर करा मुंहिंजा मिठा। जी अंसार कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? सभु ख्याल लॻो पियो आहे, सॼी संगत तव्हांखे सलाम थी ॾे, मुंहिंजी होटल ते वेठी आहे, पुलिस वारा वेठा आहिनि। वालेकुम सलाम। सॼी संगत खे सलाम चइजो, जेके संगत पुलिस वारा वेठी आहे उनखे बि सलाम चइजो। असां मैसेज ॾियणु चाहियूं ॿारनि खे सेखारियो, सिंध सवारियो, तालीम पढ़ायो। सर बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठो मैसेज आहे। अच्छा मां त गानो ॿुधाईंदुमि, ॻोठ जा जेके होटल आहिनि न उहे माना हीअं न कोन्हनि, अॻे माण्हू हूंदा हुतां को संभालींदा हूंदा। हा तव्हांजा गानो ॿुधायो भला। हा मुंहिंजा पहिरियां दोस्त ॾिसनि पिया, अलीगुल भट्टी खे सलाम, मुख़्तार खोसो, समीर खोसो, ऐं मां तोखे गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो सर, ॿुधायो गानो ॿुधायो। हा असां ते चढ़ियो पियो ई दगिया, असां चिकन जी उता कई लॻिया, असां ते चढ़ियो पियो ई दगिया, न कंहिंखे सतायूं न कंहिंखे ॾुखायूं, न कंहिंजी कंदाऊं असांखे गिलाऊं, अलॻि पंहिंजो रस्तो अलॻि पंहिंजो दगिया, असां ते चढ़ियो पियो ई दगिया। साईं वाह जी ॻाल्हि, वाह जो कलाम। ॿीहर बि थी वञे कलाम सर, न थी वञे बसि गानो प्ले करिणो आहे। अच्छा सो छा कजे सर, छा कजे? राजा मेमन साहब छा हाल वाला, ख़ुशि आहियो? छा कजे तव्हांजो आहे न असां गानो। अच्छा गानो प्ले करिणो आहे, गानो था प्ले कयूं, राजा मेमन खे डेडिकेट था कयूं। सर ठीकु आहे, राजा मेमन तव्हां लाइ गानो डेडिकेट, तव्हांजी कॉल ते ई वठां थो, तव्हां मस्ती मज़ाक कजे ऐं जेको आहे भलो गानो प्ले कयूं, गाने खां पोइ कचहरी कयूं, हलंदा गाने तरफ़। Well, आऊं कंदी ते well thank you so much for guys, welcome back। ॾाढो सुठो गानो हुयो, ॾाढो सुठो कलाम। डेफिनेट तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था, कोशिशि कंदुमि पहिरीं ट्रैक लिस्ट जेका हुजे तमामु सुठी हुजे, तव्हां ॾिसी गाने खे इंजॉय कयो ऐं गाना ओवरऑल ॾिसो तव्हांजो मूड सुठो रिफ्रेश थी वञे, बिकॉज़ सुभाणे वरी वर्किंग डे आहे, मूंखे बि टेंशन आहे राति जो सुम्हणो आहे सवेर ऐं सुबुह जो सवेर उथणो आहे, ऐं मां ॾाढी कोशिशि कई आहे रूटीन सुबुह जो सवेर वारी जेका रूटीन ॾाढी मज़ेदार आहे। इफ यू वोक अप अर्ली इन द मॉर्निंग दैट्स अ वंडरफुल, इट्स अ ग्रेट फीलिंग्स यू नो। राति जो सवेर सुबुह सवेर उथो, डू योर वर्क ऐं तमामु सुठा सभु कमु कयो, एनर्जेटिक हूंदो, इट्स अ वंडरफुल रूटीन। आई गो ऐं जॾहिं मुंहिंजी अॻे लाइ रूटीन जेका ॾाढी डिफरेंट हूंदी, देरि सां उथंदा हुआसीं, हाणे सवेर उथंदा। राइट नाउ वी हैव कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर एक्चुअली मां जेको आहे गुलाम मुश्तफा ॻाल्हायां थो, फ्रॉम नुशरत फिरोज खां। जी सर गुलाम मुस्तफा वेलकम चऊं था, भलीकार चऊं था, छा हाल वाल आहे, छा चवणु चाहींदो? सर मां कंहिं बि माना ऑन ईयर शो में अॼु फर्स्ट टाइम कंहिं बि शो में कॉल कई आहे। आई एम सो रियली हैप्पी एंड आई एम ग्लेड, माना मूंखे ॾाढी ख़ुशी आहे तव्हां सां ॻाल्हाईंदे, काफ़ी फॉलो कयो शो खे। सर थैंक यू सो मच, इहा अव्हांजी काइंडनेस आहे, अव्हांजी इहो चवंदा आहिनि न इहो वॾाए छा चवां मां, इहा तव्हांजो हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं छा चवणु चाहींदो मां टॉपिक? मां एक्चुअली तव्हांजो ही जेको हिन चक्कर जेको तव्हां थीम रखियो आहे त इल्मु करायो सिंस वारो, इट इज़ गुड। माना एजुकेशन इज द की ऑफ सक्सेस आहे, कंहिं बि माना के माना चाहे उहो मेल हुजे फीमेल हुजे,
असांजे सिंधी ॿारनि खे ऐं सिंधी फैमिलीज़ खे इहो सोचणु खपे त पंहिंजा ॿार पढ़णु खपनि ऐं एजुकेशन इज़ मस्ट आहे उहो बिल्कुलु। ऐं मां बि सेलिब्रेट कंदो आहियां, मां ॾाढो ख़ुशी मल्हाईंदो आहियां इन डे ते ऐं असांखे जोश मल्हाइणु खपे। गुलाम मुस्तफ़ा साहब तमामु सुठी ॻाल्हि सेलिब्रेट करणु घुरिजे, ठीकु आहे, समाओ असां अंडरस्टैंड कंदा आहियूं त वी नीड टू सेलिब्रेट, चलो ठीकु आहे, गानो ॻायो, नचो, झूमिर पायो, ठीकु आहे, बट कोन खे हिकिड़ी रेज़ोल्यूशन हुजणु घुरिजे, कान का कमिटमेंट हुजणु घुरिजे। आउं सम्झां थो 90% जेके असांजा प्रॉब्लम्स आहिनि उहे एजुकेशन सां ई हल थींदा, जेकॾहिं असां चाहियूं था त एजुकेशन त मस्ट आहे, पर ॾिसो न वी हैव एजुकेटेड पर्सन इन अवर बट एजुकेशन खां गॾु गॾु इख़लाक़ बि हुजणु ज़रूरी आहे, तहज़ीब हुजे, माना वॾनि जी अदब हुजे, इंसानियत हुजे, त पोइ ई एजुकेशन ज़रूरी आहे। सही था चओ सर, तव्हां कंटिन्यू। एजुकेशन में अगरि इहे टे शयूं न आहिनि, अदब, इख़लाक़ ऐं जेको आहे सो कंहिं शइ जी इज़त न हुजे त उन एजुकेशन जी का ज़रूरत न आहे। बिल्कुलु सर, मां सम्झां थो असांजे नियाणियुनि जी तालीम खे हथी वठाइणु घुरिजे, उन्हनि खे प्रमोट करणु घुरिजे। चवंदा आहिनि त हिकु औरत पढ़े त सॼो घर पढ़े, ठीकु आहे, त उहो सॼो घर पढ़िजी वेंदो, उनखे रहणु करणु, उथणु वेहणु, ॻाल्हाइणु ॿोलाइणु, सियासी, समाजी, इख़लाक़ियात सभु सेखारींदी। सो इन हिसाब सां घर जी जेका पिलर हूंदी आहे न सर, उहा औरत हूंदी आहे। बिल्कुलु, जेको मौजूद माशरो हूंदो आहे न, उहो औरत खां ई सूर पैदा कंदी आहे मौजूद माशरे में। बिल्कुलु, इहा तमामु सुठी ॻाल्हि। मौजूद माशरा जेके असां जिन खे कंसीडर कयूं था, उहो तमामु लिटरेसी रेट उन्हनि जो ॾाढो हाई आहे। सो असांखे कॉम्पीट करणु घुरिजे उन सां, ऐं सो विश कजो, दुआ कजो त सिंध संवरजी वञे, इल्मु असां वटि हमेशह हुजे। हिकिड़ो इल्म सी दरसगाह रही आहे असांजी सिंध धरती, ऐं पुरअमन धरती रही आहे। असां पाण सिंधी आहियां, प्राउड टू से दैट मां हिकु पेट्रियोटिक, पहिरियां मां पाकिस्तानी आहियां, पोइ आई एम अ पेट्रियोटिक सिंधी आहियां। डेफिनेट सर, डेफिनेट, आई अंडरस्टैंड योर थॉट जी सर, बिल्कुलु, मां बि ईअं आहियां सम्झो। पर मां तव्हांजे लाइ ॾाढी दुआ करंदो आहियां त तव्हां बि थोरो आहे न पंहिंजे फील्ड में अञा थोरो घणो वधीक प्रोफेशनल थी वञो, इंशाल्लाह। तव्हां अञा वधीक सक्सेस माणो पंहिंजी लाइफ में। तव्हांखे मां अञा थोरो अपर क्लास ते ॾिसणु चाहियां, एक्टिंग में जेको आहे अॻिते वधो तव्हां बि। सर छा ॿुधाइजो, हर फील्ड जा हिकिड़ा पंहिंजा मामलात आहिनि, पंहिंजा मसला आहिनि, पंहिंजियूं शयूं आहिनि। सो कॾहिं कॾहिं थकिजी पवंदा आहियूं, त वरी कॾहिं कॾहिं मां इंशाल्लाह तव्हांजे लाइ दुआ घुरां। तव्हां मुंहिंजा ईअं सम्झो त वॾा भाउ हो, ऐं मां तव्हांजे लाइ दुआ घुरां थो त तव्हां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं सक्सेस पंहिंजी बुलंदी ते हासिल कयो। मुंहिंजी दुआ आहे तव्हांजे लाइ। ऐं मां अॼु पंहिंजी जेका कॉल आहे उहा पंहिंजी डेडिकेट कयां थो पंहिंजे नंढे पुट उमेर मुस्तफा खे। बिल्कुलु सर, ऐं तव्हां बि हुनखे हेलो करे छॾिजो। सर उमेर, अस्सलाम वालेकुम। उमेर खे खोड़ सारे विशेस। उमेर जिते बि हुजे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, अल्लाह साईं तोखे ज़िंदगी ॾे, सिहत ॾे, कामयाबी ॾे, अल्लाह साईं करे। महिरबानी भाऊ, इंशाल्लाह मां तव्हांखे कॉल कंदो रहंदुसि। थैंक यू सर, सो नाइस ऑफ यू, थैंक यू सो मच। सो वेल सर, इहे ॻाल्हियूं आहिनि, इहे कचहरियूं आहिनि। सो छा कजे सर, सो ज़िंदगीअ में न वो कहिड़ो हिकिड़ो शेर आहे हुनजो, मिर्ज़ा गालिब साहब जो, मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसानी हो गई। सो हाणे त ईअं थी वियो आहे त मुश्किलूं त आसानी हो गई। सो सर, लाइफ ॾाढी अनप्रिडिक्टेबल आहे, यू नेवर नो, बट आई वर्क वेरी हार्ड एंड यू नो, कॾहिं कॾहिं इंसान थकिजे थो, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे बसि यार थोरो मां हाणे ब्रेक वठां, थोरो सुम्ही पवां, पर हाणे ब्रेक वठिणो आहे। So welcome back, उड़ी थकजी पवंदे कंहिंसां तुंहिंजो प्यार पखीड़ा। So welcome back once again. Thank you so much everyone who called me, who was trying to call me, and so nice of you. अॼु असांजो टॉपिक ओवरऑल 5 डिसंबर अचण वारो आहे, ऐं हिकिड़ो कंप्लीट ॾिसणो हूंदो नंढनि खे नंढे ॻोठनि में, वॾनि ॻोठनि में, शहरनि में, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में एकता जो ॾींहुं सेलिब्रेट कयो पियो वञे। डिफरेंट रैलियूं हुजनि या स्कूल में गॾिजाणियूं हुजनि, कॉर्नर्स मीटिंग्स हुजनि, थियनि पियूं। पर हिन दफ़े जेको थीम हुयो असांजो त इल्मु पढ़ायो सिंध संवारियो। सो हिकिड़ो इहो टॉपिक मुंहिंजे दिलि जे ॾाढो वेझो आहे। आउं सम्झां थो ॾाढो हिकिड़ो कम जो टॉपिक आहे, ऐं जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, जेको
इंसान ख्वाहिशमंद हूंदो आहे त ख्वाहिश कंदो आहे उन सोसाइटी में सभु मसइला हल हुजनि त इहो ई आहे जेको एजुकेशन आहे सभु हिकिड़ी आइडियल जेका सोसाइटी आहे उन लाइ माना सही साबित थींदो त जेकॾहिं असां पाण इन शइ ते अमल कयूं इन शइ खे सीरियस वठूं इन टॉपिक खे सीरियस वठूं ऐं एजुकेशन खे प्रमोट कयूं स्पेशली ॿारनि जी नियाणियुनि जी एजुकेशन खे ॿारनि खे स्कूल मोकिलियूं ॾिसो त कोई जेकॾहिं कोई स्कूल कोन थो वञे त कोशिशि करे जेके तव्हां ई पाड़े ओड़े में त कोशिशि कयो स्कूल में इनरोल करायो या स्कूल में उन्हनि खे मोकिलायो उनजे वालदेन खे कन्विंस कयो वालदेन खे सम्झायो त भाई ठीकु आहे ॿार तव्हांजो रुले थो सॼो ॾींहुं घुटियुनि में घुमे फिरे थो कमुकार नथो करे त बहितर आहे हिनखे 2-4 कलाक स्कूल ज़रूरु मोकिलियो टाइमिंग अॼुकल्ह स्कूल जी छुट्टी सुबुह अर्ली इन द मॉर्निंग आहे 1-2 लॻे छुटी थी वञे उन खां पोइ जेको आहे कमकार करे सघजनि था ॿिया मामलात सो हिन शइ खे हिकु ॿारु पढ़ी पवंदो शायदि उन पाड़े ओड़े जो ॿारु पढ़ियो त शायदि तव्हां कंदा न त अॻिते कुझु बि थी सघे थो अॻिते किथे बि निकिरी सघे थी असांखे ख़बर आहे न कंहिंमें केतिरी पोटेंशियल आहे कंहिंमें केतिरी इंटेलिजेंस लेवल आहे उहो अलाए किथे पहुची सघूं त इन करे इन टॉपिक खे प्रमोट करिणो आहे ऐं असांजे प्रोग्राम में कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था यू कैन बी पार्ट ऑफ द शो सिंपली कॉल कयो तव्हांजी कॉल्स अचनि पियूं कोशिशि करे ब्रेक करे वियासीं पर तव्हांजी कॉल्स वठंदा असां पंहिंजे प्रोग्राम में ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जंहिं तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदा अटेंड रहंदा ऐं असां उहे ॻाल्हि पिया कयूं मां तव्हांखे गाने अचण खां अॻु में ॻाल्हि कई त जेका होटलनि वारो कल्चर आहे न होटलनि ते ॾाढा माण्हू वेहनि था उनखे बि ॾिसो उहे जेके माण्हू ॾिसो तव्हां वटि तव्हां ॾिसो शहरनि में ॻोठनि में मां नाला नथो खणां अलाए कहिड़ा कहिड़ा ॿाहिरों जा जेके तव्हां वटि जेको नंढा नंढा दुकान खोले वेठा आहिनि गाॾियुनि ते साइकिलुनि ते कुझु न कुझु विकिणनि पिया त तव्हां बि का न का अहिड़ी शइ अपॉर्चुनिटी क्रिएट करे सघो था पंहिंजे लाइ ऐं सच पुछो त मां हिन वक़्तु सम्झो त कमु हूंदो आहे नंढो या वॾो कम में को बि हर्ज न आहे तव्हांखे कमु करणु घुरिजे ऐं ॿी रियलाइज़ कयो त वॾा चवंदा त वांदे वेहण खां माना वांगाड़ सुठी आहे माना तव्हां वांदा न वेहो ज़ंग लॻी वेंदो कमु कयो मतिलबु कुझु न कुझु ज़रूरु कयो जेको बि करणु माना हुजे न बजाए सोचो ॿियनि खे इल्ज़ाम हणणु हीअ न हीअं करे छॾियो हीअं कयो इट्स बेटर टू तव्हां पंहिंजो पंहिंजी जॻहियूं पाण क्रिएट कयो पंहिंजूं अपॉर्चुनिटीज़ पाण क्रिएट कयो इहा ई हिकिड़ो सक्सेसफुल जेको पहिरियां स्टेप्स आहिनि जेको माण्हू कामयाबु थियणु चाहे थो ज़िंदगी में गोल्स हूंदा आहिनि हुनजा उहो अचीव करे सघे थो ऐं हमेशह ॿी शइ मां लर्न कई त हमेशह असां सोचंदा आहियूं यार मूंखे हीअ थियणो आहे या हे कमु करिणो आहे मूंखे हीअ मिली वञे या उहो कमु करिणो घुरिजे असां हर माण्हू सोचंदो आहे ईअं डेफिनेट हर माण्हू जा ख्वाब हूंदा आहिनि हर माण्हू जा हिकिड़ा ड्रीम्स हूंदा आहिनि ज़िंदगी में कुझु न कुझु करणु चाहींदो आहे पोइ ख़बर न हूंदी आहे करे छा थो करिणो छा आहे कीअं करिणो आहे छा करिणो आहे छा आहे प्लान कुझु बि न आहे ड्रीम्स विदाउट गोल्स न कुझु बि न आहे दे आर जस्ट ड्रीम्स सो गोल्स सेट करे छॾियो जीअं पंहिंजा 2020 जो 21 जा मां पंहिंजा गोल्स सेट कया न आई अचीव्ड लिटरली बिलीव कयो माण्हू अचीव कया त पोइ आउं सोचियुसि त 2021 में मूंखे हीअ गोल हुयो पर पेंडेमिक हुयो ठीकु आहे बट आई डिसाइड की 2022 लाइ मां कुझु गोल ठाहिया आहिनि त यार मूंखे 2022 में हीअ शइ अचीव करणी आहे मां हीअ शइ करणु चाहियां थो ऐं डेफिनेटली इनशाला अल्लाह जेकॾहिं चाहियो अल्लाह से नसीब कयो देन आई एम 100% श्योर अबाउट इट की यार मां इहो गोल अचीव करे वेंदुसि सो तंहिंजे करे गोल्स सेट कंदा वञो यार मूंखे फ़िलहाल 2 महीना 6 महीना 8 महीना हीअ शइ करणी आहे पोइ बाद में हीअं करणी आहे त आहिस्ते आहिस्ते गोल्स करे वेंदो ऐं आउं खोजदार छोकिरा ॾिसां थो मूंखे अलाए कल्ह टियों कॉल कई हिकिड़े दोस्त त हू हिकिड़ो ग्रेजुएट आहे ही इज़ नथिंग टू डू ही इज़ अ जॉबलेस एंड ही कॉल मी की प्लीज़ डू समथिंग फॉर मी वॉट शुड आई डू एक्ज़ैक्टली मां माना चलो डिस्कस त कंदो हुउमि अची करे पाण एक्सप्लोर कंदो हुउमि शयूं न हिन सां ॻाल्हाइण हुन सां गॾु बि तव्हां में कम्युनिकेशन स्किल्स हुजणु ॾाढियूं ज़रूरी आहिनि तव्हांखे ॾिसो कुझु ज़िंदगी में कुझु सिखणो आहे न तव्हां यूट्यूब कयो डिफरेंट चैनल्स ॾिसो टीवी ते वरी एजुकेशन आहे तव्हांखे उथणु वेहणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु टीवी ते जीअं सीन्स शूट थींदा आहिनि या कुझु थींदो आहे ॾिसो हुन में का न का एजुकेशन हूंदी आहे का न को मैसेज हूंदो आहे उहो मैसेज ई तव्हां कुझु न कुझु लर्न करे सघो था यू नो सो कोशिशि करे पंहिंजो पाण खे प्रिपेयर रखो यू नो वक़्तु ॾाढो ॾुखियो थो अचे ॾाढो तेज़ आहे ॾाढो स्पीड सां शयूं चेंजिस थियूं आहिनि समटाइम असां बि कॾहिं कॾहिं असल में अची वेंदो प्रॉब्लम अची वेंदो कजे छा कीअं कजे बिकॉज़ नाउ डिजिटल एरा अचण वारो आहे डिजिटल इज़ अ वॾी हिकिड़ी वास्ट फील्ड आहे देयर इज़ माना जेतिरा माना उहा शइ जेतिरो तव्हां सुठो कमु कंदो जेका शइ तव्हां बहितर कंदो तव्हांजी शइ हलंदी ऐं एवरी डे एवरी मिनट एवरी सेकेंड यू हैव टू बी वेरी यू नो एक्टिव एंड वेरी क्रिएटिव एंड वेरी फास्ट यू नो पोइ वञी तव्हां शयुनि खे अचीव करे सघंदो न त अदरवाइज़ या त डिसाइड कयो तव्हां करिणो छा आहे डिसाइड करे छॾियो ज़िंदगी में ठीकु आहे मूंखे ईअं ई रहणो आहे इट्स ओके जीअं उहे मिसाल आहे हिकिड़ो त माण्हू सुकून सां वेठो त अॻिलो माण्हू अची चएसि त छो भला कमकार छो थो करे कमकार करे छो कंदुसि जे कमकार कंदे वेंदे कंदे ॿाहिरि पैसा कमाईंदे पैसा कमाइण खां पोइ छा कंदुसि पैसा कमाइण खां पोइ लटा कपिड़ा वठंदे मानी टिकी खाईंदे ऐं उन खां पोइ फस्ट क्लास पोइ चए उन खां पोइ फस्ट क्लास पैसा कमाइण खां पोइ जॾहिं सिस्टम सां बदिलो न कयो सुकून कंदे पोइ चयो मां हाणे छा थो कयां हाणे त सुकून थो कयां त या त डिसाइड कयो या त ईअं करिणो आहे या त सोसाइटी कमु अचिणो आहे माण्हुनि जे कमु अचिणो आहे की सोसाइटी बहितरी लाइ कमु करिणो आहे पाड़ो ओड़ो
पंहिंजे सूबे लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे मुल्क लाइ कुझु बहितरी करणी आहे, उन्हनि जी हेल्प आउट करणी आहे। जस्ट दिस थिंक कि यार मां आयो आहियां त कुझु न कुझु ज़रूरु करे वञा। मां बि छो आयो आहियां, मुंहिंजो कॉल्स छा आहे, रीज़न छा आहे, छाजे करे आयो आहियां। लेट स्टार्ट। दुनिया जा जेके वॾा माण्हू आहिनि, जेके वॾा माण्हू आहिनि, जेके हिन वक़्तु दुनिया में मिलियनर, बिलियनर्स, ट्रिलियनर्स आहिनि, या सक्सेसफुल माण्हू आहिनि, सक्सेसफुल आर्टिस्ट आहिनि, एथलीट्स आहिनि, स्पोर्ट्समैन्स आहिनि, उन्हनि जी जर्नी ॾाढी हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी जर्नी आहे। ॾाढी उन्हनि महिनतूं कयूं आहिनि, ॾाढी स्ट्रगल कई आहे। उहा अलॻि ॻाल्हि आहे त उते खणी हिकिड़ो सिधो प्रोसेस आहे, असां वटि खणी ज़िगज़ैग आहे, शयूं अनइवन शयूं आहिनि, हीअं आहे हूअं आहे, बट स्ट्रगल त आहे, छा कयूं, करणी त आहे, न त चुप करे विहूं या त ग्राउंड खां ॿाहिरि हलाए वञूं। जे ग्राउंड में रहणो आहे त तव्हांखे कुझु न कुझु ज़रूरु करिणो पवंदो, ऐं हिन लाइ फाइट बि करणी पवंदी, विढ़णो पवंदो, शयुनि खे महिनत करणी पवंदी, स्ट्रगल करिणो पवंदो। राइट में हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो? हेलो हेलो जी अदा केरु था ॻाल्हायो? सैयद अल्ताफ शाह सर। सर किथां? कराची खां। अच्छा मतली खां। सही 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 सही। साईं मातली। अच्छा मातली खां। सही सही सही। अच्छा सही। छा चवणु चाहियो मातली वारनि सभिनी तो कॉल ड्रॉप थी वई। सो वेल मातली वारनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मातली वारा बि दोस्त आहिनि जेके प्रोग्राम ॾिसंदा उन्हनि खे एप्रिशिएट कयूं था ऐं उन्हनि खे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। उहे बि जेके शो में शामिल थिया आहिनि त थैंक यू सो मच एवरीवन। तव्हां असां प्रोग्राम में कॉल कई आहे, शामिल थिया हो, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं तमामु मज़ेदार ॻाल्हि आहे। ऐं पार्टिसिपेट कयो। 5 डिसंबर एकता जो ॾींहुं सेलिब्रेट कयो थो वञे। हिन दफ़े थीम आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो। इल्मु ते सीरियस सोचणु घुरिजे ऐं सभिनी ॿारनि खे एजुकेशन ॾियारायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां कल्ह वारे शो में ॻाल्हि न करे सघुमि। मूंखे यादि आहे त मां बदीन वारे पासे शूट ते वियल हुयुसि त मां सुबुह जो सवेल अर्ली इन द मॉर्निंग 6 लॻे कॉल टाइम हुयो त 6 बजे खां पोइ निकितुसि त कलाक चांहि पीती, इहो 7-8 वारो टाइम हुयो त आउं ॾिसुसि सॼे बदीन ते मोटरसाइकिलियूं हुयूं ऐं डिफरेंट स्टाफ्स ते नियाणियूं ॿाॾा बीठा हुया ऐं हिकिड़ी कॉलेज जो वेट पिया कनि। इट वॉज़ इंस्पायरिंग मूवमेंट फॉर मी यार। मां ॾाढो मूंखे इंस्पिरेशन मिली। सो हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर ठीक ठाक। केरु था ॻाल्हायो था? मां ज़ाइदा पई ॻाल्हायां था। जी ज़ाइदा किथां कॉल कई आहे? जी जी ज़ाइदा छा चवणु चाहींदो? छा कॉल छा 5 डिसंबर ते एकता जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, छा बाबा छा चवणु चाहींदो तव्हां? मां नात ॿुधाईंदमि। नात ॿुधाईंदो? चलो माशाल्लाह। ॿुधायो माशाल्लाह। ओ अचे पहुच अरबी में जॾहिं लाच कांदी, जॾहिं लाच कांदी ओ लटींदा कबर में हेठि पहुच अरबी तेरे सफर में वॾे कुरीब सां थींदा उॾाणा लॾेजा छॾेया असांजा अबाणा रहे दिले हमेशा आ रहे दिले हमेशा खुदा जे ज़िक्र में सिर्फ़ अरबियों के सफर में। थैंक यू ज़ायदा, थैंक यू। ॾाढो सुठो तव्हांजो वॉइस क्वालिटी माशाल्लाह। नाज़ शरीफ़ तव्हां पंहिंजे प्रोग्राम में पेश कई। थैंक यू सो मच। ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे। सो वेल दोस्त ॿिया बि असांजे प्रोग्राम में कॉल कनि, कचहरी कनि, हाल वाल कनि। ऐं असां अॼु प्रोग्राम जो टॉपिक जेको आहे, कल्ह बि इहो हुयो, अॼु बि इहो हुयो त एकता 5 डिसंबर ते अची रहियो आहे ऐं इल्मु पिरायो सिंध संवारियो बाबति जेको आहे सो आहे। मां चाहियां थो जेके बि दोस्त आहिनि इन टॉपिक खे प्रमोट कनि, रेज़ोल्यूशन क़ाइमु कयो। ऐं ॾिसो नोट कयो त तव्हांजे ॻोठ में ॿारनि जी आबादी घणी आहे ऐं स्कूल में वञनि केतिरा था ॿार। सो कुझु पाड़े में वञी करे माण्हुनि खे बि कन्वेंस कयो ॿारनि खे स्कूल मोकिलियो, ज़रूरत आहे प्लीज़। इहो तव्हां असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। सो वेल हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। काॾे न वञो, रहजो असां सां गॾु।
वेलकम बैक वियस, वेलकम बैक। अमां सभिनी खे वरी शो में ख़ुशि आमदीद भलीकार चऊं था। तव्हां तमामु सुठो गीत ॿुधो, तमामु फेवरेट आहे, तमामु ॾाढो सुठो कमु थियल आहे। आर्टिस्ट ॾाढो वॾी महिनत कई आहे। मूंखे यादि आहे इलाही 5-6 साल पुराणो कंहिं आर्टिस्ट असांखे ॾिनो हुयो हीउ कलाम, हीउ सॉन्ग असां म्यूज़िक वीडियो असां पंहिंजे प्रोग्राम में रखियो। ॾाढो कमु थियल आहे, ॾाढो महिनत थियल आहे। सो ॾिसो कल्चर जे हवाले खां ॾाढो मज़ेदार क़िस्म जो आहे। हिन में खोड़ सारी शयूं डिफाइन थियल आहिनि जेके तव्हां थोरो गौर कंदव न तव्हांखे आइडिया सम्झ में अची वेंदो। सो इहो ई चवंदुसि त जल्दी जल्दी कॉल कयो, असांजे प्रोग्राम शामिल थियो। ऐं एकता जे हवाले खां 5 दिसंबर ते हिन दफ़े जेको असांजो स्लोगन आहे या थीम आहे उहा आहे त इल्मु पिरायो सिन संवारियो। इन थीम जे बाबति तव्हांजी छा सोच आहे? ऐं मां इहा ॻाल्हि बि कयां त तव्हां खे ब्रेक वञण में त कोशिशि करे ॾिसो त तव्हांजे ॻोठ में नंढनि स्पेशली नंढनि ॻोठनि में नंढनि ॻोठनि खां वॾनि शहरनि ते खोड़ सारा माण्हू अॻे असीं वेंदा हुआसीं न कॉलेजिस पंहिंजे ॻोठनि में सखर या रोड़ी वेंदा हुआसीं पढ़णु, त ॾिसो त पंहिंजे ॻोठनि में ॾिसो केतिरा स्कूल आबाद आहिनि, केतिरनि स्कूल में उस्ताद केतिरा अचनि था, ॿार केतिरा अचनि था। तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे, माण्हुनि जो बि फ़र्ज़ु आहे, उतां जे माण्हुनि जा ॿार केतिरा अचनि था। टीचर्स खां पुछो त बाबा किथे आहे, अचो ते कोन थो अचे, ॿारनि जा स्कूल अचनि था कोन था, केतिरा घर त पुछा कयो त तव्हांजा ॿार किथे पढ़नि था। कोशिशि करे इन ते बि जेको आहे गौर फ़िक्र कयो, इन खे बि गौर फ़िक्र जी ज़रूरत आहे। इहो तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे। सभु कुझु गवर्नमेंट जो न आहे त सभु कुझु गवर्नमेंट तव्हांखे सभु शइ कढे, बट करणु घुरिजे न, बट कुझु शयूं पंहिंजे एंड खां बि कयो, पाण बि शयुनि खे ओन कयो। तव्हांजा ॿार पढ़णु ज़रूरी आहिनि। तव्हांजा ॿार पढ़ंदा सुभाणे तव्हांजो उन्हनि जो मुस्तक़बिल रोशन थींदो, सुभाणे उहे परेशान न थींदा, प्रॉब्लम में न ईंदा। इहा शइ मां पंहिंजे पाण खे बि चवणु चाहियां थो, पंहिंजे पाण खे बि इहा चवां थो, मां बि कुझु न कुझु शयूं कंदुसि डेफिनेट, मूंखे बि करणियूं आहिनि। ऐं आई नीड टू, आई हैव टू, आई थिंक सो। सो वेल यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल कयो। डेफिनेट म्यूज़िक खे इंजॉय कयो। कल्चर में म्यूज़िक बि आहे असांजी, म्यूज़िक एॾो रिच आहे, एॾो पुराणो म्यूज़िक आहे असांजो, विद वेरी वेरी ब्यूटीफुल कल्चर। ऐं भले असां 5-7 हज़ार साल 5-5.5 हज़ार साल पुराणी जेका मुंहं जे दड़े में सिमरा जेको आहे डांसिंग गर्ल आहे, जस्ट यू कैन सी। ऐं उते तव्हां प्लेट्स ॾिसो, चमचा ॾिसो, खाइण जा मतिलबु खोड़ सारियूं शयूं आहिनि हुन में जेके न मां खे यादि आहे त मगली में हिकिड़ो आयो, हुन सां जेको आर्कोलॉजिस्ट हुयो। सो आउं हुन सां वरी ॿीहर डिस्कशन कंदुमि। ही वॉज अ वेरी इंटेलिजेंट गाय, आई वांटेड टू मतिलबु हैव अ सिट विद देम, आई वांट टू सिट विद देम अगेन। एक्चुअली ख़बर पई त आहे छा, हुन खोड़ सारी शयूं ॿुधायूं हुयूं मूंखे, खोड़ सारा मुंहिंजा व्यूज़ क्लियर थिया त एक्चुअली आहे सीन छा। ऐं कॾहिं कॾहिं सोचंदो आहियां यार एॾा साल पुराणा इहे कीअं काशीगरी थियल आहे, कारीगरी थियल आहे, काशीगरी थियल आहे, मतिलबु को फ़र्क़ु न आहे। तंहिं वक़्त में तव्हां वटि टेक्नोलॉजी न हुई, कैलकुलेटर न हुयो। ऐं मुंहिंजे हिसाब सां इहो छा चवंदा आहिनि इंची चए पियो हुन खां जेको थींदो आहे फुट पटियूं न हुयूं, मतिलबु कीअं मतिलबु हिकिड़ो कयो हूंदो। डेफिनेट कॾहिं सोचण जी ॻाल्हि आहे, इन ते सोचण बि घुरिजे त कीअं थियो हूंदो। इहो डेफिनेट तव्हां असां सभिनी गॾु सोचणु घुरिजे। सो त एॾे वॾे हिकिड़े ख़ूबसूरत तव्हांजी धरतीअ जनमु थियो आहे। सो ॾिसो त केॾी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, साईं अली मोहम्मद ख़ास अली ॻोठ गुलशन सिरेवाल मां सांगर मां थो ॻाल्हायां। सर साईं अली साहब ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो साईं? सर मालिक जा करम, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हांजो हाल छा? तमामु ख़ूबसूरत जेको तमामु ज़बरदस्त। सही, तव्हांजी सिंध खे हिन जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ज़रूरत आहे, वाह जी ॻाल्हि कई अथव, ज़रूरत आहे हिन शइ जी, तमामु सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां। बिल्कुलु सर। ऐं तालीम जे हवाले खां एॾो तव्हांजी पोज़ीशन छा आहे सर सांगड़ वारे पासे ॾे? साईं असांजे पासे में त असांजो जेको सांगड़ जी सरज़मीन आहे उन ते जेके माण्हू अक्सरियत में रहंदा आहिनि उहे 1952 में आज़ादु थिया। बिल्कुलु 1947 में पाकिस्तान आज़ादु थियो, पर असां 1952 में आज़ादु थियासीं। सॼो उनजी सरज़मीन ते जेकी हुई जेका हवाले खां हुई न सर। बिल्कुलु मूंखे यादि बिल्कुलु आहे। मां हाणे पोज़ीशन पुछां थो, हाणे बिल्कुलु न त हाणे पोज़ीशन छा आहे सर, हाणे स्टेटस छा आहे तव्हां सम्झो? तव्हांजा एॾे एजुकेशन आहे, ॿारनि खे ॿार स्कूल मोकिलियो था, नियाणियुनि जी एजुकेशन खे प्रमोट इंडिविजुअल बेसिस ते कयो वञे, पोइ कोन थो वञे? काफ़ी हद ताईं कयो वञे थो, पर असां वटि जेको आहे सो प्राइवेट कल्चर तमामु घणो आहे। इहो ॾाढो प्राइवेट सरकारी लिहाज़ सां स्कूलनि में हाणे त सही कंदो त हाणे मेरिट अचे पई इंशाअल्लाह। IBR या टेस्ट वठनि पिया, राति सुठा उस्ताद मिलंदा इंशाअल्लाह। अटेंडेंस सां गॾोगॾु उस्ताद खे सही असां राय ॾींदुसि, उस्ताद गॾु जेके कार्य करे थो त हुनखे जेको आहे सो हुनजो प्राउड ॾिनो वञे, हुनखे इंक्रीमेंट ॾिनी वञे। जेको नथो कार्य करे सघे सुठी ॾे त हुनखे पनिशमेंट बि हुजणु घुरिजे। ईअं न थींदो त पोइ इहो कीअं मतिलबु सज़ा जज़ा न हूंदी, बिल्कुलु त पोइ उहा शइ ॾिसो सम्झी सघो था त पोइ जेको अटेंडेंस सां त तइलीम कोन सुधरंदी छा? न न बिल्कुलु सर, उहा हक़ीक़त आहे, उहा ठीकु आहे, हिकिड़ो पासो आहे, इन ते बि ॻाल्हाए सघिजे थो। बट जेको हिन दफ़े आहे त असां पंहिंजे तरफ़ां जेके वालदेन आहिनि, असांजा जेका
सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, असां पाण इट सेल्फ पाण बि त ॿार स्कूल मोकिलियूं न, कोशिशि कई गवर्नमेंट स्कूलनि में दाख़िला करायूं, इन सोसाइटी कॉम्प्लेक्स मां त निकिरूं त प्राइवेट स्कूल में तालीम बहितर आहे। इन शइ खे प्रेशर डेवलप थींदो सभु शयूं बहितर थींदियूं न, इहो तव्हां असां सभिनी जो गॾु आहे न फर्ज़, न त अदरवाइज़ त पोइ कुझु बि कोन्हे। हाँ बिल्कुल तव्हां सही था ॿुधायो त असां सोसाइटी बि हुनजो हिसो आहियूं, असां बि हुन में कसूरवार आहियूं। बिल्कुलु असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं था, असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पाड़े वारनि खे केतिरो हुननि जे तइलीम ते रुझान आणियूं था या कंपटीशन करण जी उन ते वाकई ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं तव्हांजो सुठो टॉपिक आहे, अलाह तव्हांखे कुझु सो नाइस साहिब, थैंक यू लख कुर्बा, लख कुर्बा, सो नाइस साहिब, सर सो नाइस साहिब। सो वेल कचहरी क़ाइम आहे दाइम आहे, कंदासीं हिकिड़ो गानो प्ले कंदासीं। आऊं कंधिय ते वेठो सोचां, आऊं कंधिय ते वेठो सोचां, काई सुध न सा। So welcome my friend. So well you can call us. तव्हांजे लाइ बिल्कुलु हमेशह कोशिशि कंदो आहियां जॾहिं गेस्ट न हूंदो आहे त कोशिशि करे तव्हांजी कॉल वठंदो आहे, तव्हां कचहरी कंदो आहे, हलवाल कंदा, तव्हां टॉपिक डिस्कस कंदो आहे, ऐं बिल्कुलु एक्साइटमेंट लॻी पई आहे, जिते किथे कल्चर डे जूं तयारियूं लॻियूं पियूं आहिनि। ऐं मूंखे उमेदु आहे लास्ट सेकेंड वीक जेको आहे माना अॻिलो आचार जेको ईंदो डेफिनेट असां कल्चर डे जी तयारियुनि में हूंदासीं, कल्चर डे ट्रांसमिशन कंदा हूंदासीं, प्रेस क्लब हूंदासीं, ॿिया जेके डिफरेंट इवेंट थींदा आहिनि असां उहे कंदासीं। ऐं अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे यार। सिंध धरती अलाए केतिरा ख़ूबसूरत माण्हू हिन धरतीअ जनमु ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि खे, ऐं महिरबानी करे तव्हां बि हिन धरती सां निभाउ कयो, प्यारु कयो, मोहबत कयो, पंहिंजे कल्चर सां मोहबत कयो, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कयो, ऐं कोशिशि कयो त सोसाइटी लाइ बेटर हिकिड़ो पार्ट प्ले कयो, माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कयो, माण्हुनि लाइ हेल्पफुल थियो। ऐं मां खोड़ सारा माण्हू ॾिठा आहिनि जेके इलाही तकलीफ़ुनि में हूंदा आहिनि, माना शायदि मां नथो चई सघां टीवी ते इलाही माण्हुनि सां केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि, त कोशिशि करे यार माण्हुनि लाइ हेल्पफुल साबित थियो। इहा हिकिड़ी सुठे इंसान जी निशानी आहे, सुठी सोसाइटी जी निशानी आहे। इहो ई इल्मु जेको असांखे इख़लाक़ियात, रहणी करणी सहणी, ऐं पाड़े वारनि जा हक़, इंसाननि जा हक़, इहे सिखी वियासीं न, असां लाइ केतिरा मसइलनि मां जान छॾाए वेंदासीं। असां यूनाइट थियणु घुरिजूं, असां मोहबत करणु वारा माण्हू आहियूं, असां पंहिंजो पाण खे मज़बूत कयूं, पंहिंजूं पाड़ू मज़बूत कयूं, पंहिंजूं जेको आहे एजुकेशन खे मज़बूत कयूं, पाण जिते किथे हर फील्ड में हुजूं, पाण हिक ॿिए जी हेल्प आउट कयूं, शॉर्ट टेम्परामेंट न हुजणु घुरिजनि। ऐं ॾिसंदो आहे कॾहिं कॾहिं न ज़िंदगी में खोड़ सारी शयूं तव्हांखे मिलंदियूं आहिनि, तव्हां अक्सर ड्राइंग रूम वेही करे नथा सीखी सघो, ड्राइंग रूम वेही करे तव्हां ॻाल्हाए था सघो था पर सिखी कोन था सघो। पोइ जॾहिं तव्हां ट्रेवल कंदा आहियो, जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियो ऐं डिफरेंट माण्हुनि सां मिलंदा आहियो, डिफरेंट प्रोफेशन सां, रोडनि ते रस्तनि ते, त टेम्परामेंट किथे किथे घटि हूंदो आहे। बस में ट्रेवल कंदो त पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज हर को विढ़ण लाइ तयारु आहे, बस स्टॉप ते विढ़ण लाइ तयारु आहे, कोई बर्दाश्त ई कोन थो करे। कोशिशि पाण में रहो यार, प्यार सां रहो, मोहबत सां रहो यार, सुकून इन में ई आहे यार। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजी सोसाइटी खे मज़बूत कयो, पाण हिकु हिकु इशूज़ खे आहिस्ते आहिस्ते हल कंदासीं। कमिटमेंट त कयो पाण यार पंहिंजी काई न काई, विदाउट कमिटमेंट तव्हां सोचो था जेके ॿियो को माण्हू अची करे तव्हांजा मसइला हल करे ॾेई नथी सघंदो, ऐं तव्हां सोचो था राति जो सुम्हिया पंहिंजो सुबुह जो असांजा सभु मसइला हल हुजनि, निंड मां उथूं, त इहे न आहे। ही क़ौमूं, ही मुहज़िब माशरा, ही तरक़ी याफ़्ता मुल्क जेके बि आहिनि, वॾियूं सालनि जी जिदोजहद खां पोइ मिलंदा आहिनि। सो कोशिशि करे यार तव्हां जेको आहे पाण महिनत कयो, स्ट्रगल कयो, पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजी एजुकेशन खे प्रमोट कयो, पाण में क़ुवत बर्दाश्त पैदा कयो, ऐं सब्र करण जी सलाहियत पैदा कयो, ख़ामोश रहो, ऐं आहिस्ते आहिस्ते महिनत कयो। थोरी जेका महिनत कयो था, ॿारनि खे सुबुह जो सवेल थधिनि में तयारु करे स्कूल मोकिलियो था, इन्हनि जो तव्हांखे पे ऑफ कंदा उहो इनशाला, वॾा ऑफिसर्स थींदा, तव्हां उन्हनि ते प्राउड कंदा, शायदि वरी उहे कंहिं 50 ॿियनि माण्हुनि जो मसइलो हल कंदा, कंहिंजी रोज़ी रोटी जो मसइलो हल कंदा, तव्हां सम्झो इहो केतिरो वॾो हिकिड़ो भलो कमु थी सघे थो। ऐं तव्हां मां को दिलि आज़ारी न थिए, तव्हां मां कंहिंखे तकलीफ़ न हुजे, इहो घटि कमु आहे छा? तव्हां हमेशह इन्हनि शयुनि खे प्रमोट कंदो आहे, इन्हनि शयुनि ते ई कमु करणु चाहींदो आहे, ऐं सोचंदो आहे जेको मीडिया ते आहियां मां या कमु थो कयां जेको 10-12 सालनि खां, ऐं हिते अची करे को सुठो ॻाल्हाए वञा, सुठो कमु करे वञा। ऐं मूंखे ख़बर आहे त मूंखे भले 100 माण्हू, 1000 माण्हू, लखे माण्हू शायदि लाइक न कंदा हुजनि, मां एंटरटेनर एॾो न आहियां, शायदि कॉमेडियन न आहियां, शायदि ईअं वॾो हिकिड़ो सीरियस आर्टिस्ट न आहियां, वॾो को शाइर न आहियां, बट ॻाल्हि सिधी कंदो आहियां जेका सम्झ में अचे थी, शायदि इहा ई कम जी ॻाल्हि आहे। सो हमेशह प्यारु ॾियो, मोहबत ॾियो, ऐं हमेशह आबाद हुजो, ऐं एकता अचे पियो, तमामु भरपूर नमूने सां सेलिब्रेट कयो, ऐं तमामु सुठे तरीक़े सां हुनखे इंजॉय कयो, ऐं कमिटमेंट बि कयो। ऐं डेफिनेट असीं प्रेस क्लब ते हूंदासीं, जॾहिं आउं ॾिसंदो आहियां प्रेस क्लब जे साम्हूं या शारा फैसल ते माण्हू
जेके टोपी अजरक में हूंदा आहिनि त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सो हीउ हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ मुंहिंजी मोकिलाणी हूंदी, वरी इंशाल्लाह पाण अॻिले हफ़्ते मिलंदासीं, कोशिशि कयूं था छंछरु ते तव्हां सां मुलाक़ात थिए, न थींदो? हा अच्छा, हिकिड़ो गानो प्ले करिणो आहे, गाने खां पोइ वरी तव्हां वापसि अची मोकिलाणी कंदासीं। सो वेलकम बैक टू शो में ख़ुशामद भलीकार था कलाम ॿुधो, गीत ॿुधो, ॾाढो मज़ेदार गीत हुयो, तमामु सुठो शूट थियल हुयो। ताहिर अलाही साहिब अल्लाह से जन्नत में जाइ ॾे, आला मक़ाम ॾे, उन मग़फ़िरत फरमाए, ऐं तमामु सुठो डायरेक्टर, तमामु सिंध जो मीडिया जो तमामु हिकिड़ो वॾो असासो हुयो, शायदि असां सां हाणे असां सां गॾु न आहे। सो वेल कुझु मेमोरीज़ आहिनि, कुझु यादगिरियूं आहिनि, कॾहिं कॾहिं गाना ॾिसूं था, कुझु माण्हू ॾिसूं था, कॾहिं यादि पवनि था। सो उनजो बि ॾाढो कंट्रीब्यूशन हो। ईअं ई हमेशह ज़िंदगी में किथे न किथे पंहिंजी फील्ड में कंट्रीब्यूशन ज़रूरु ॾियो। सो इहा ई ॻाल्हि आहे, इहो ई थीम आहे, इहो ई सभु कुझु आहे। सो असां मुंहिंजो छा प्रोग्राम हर छंछरु ऐं आचर ते हलंदो आहे शाम जो 7 खां 9 लॻे ताईं, ऐं कोशिशि कंदा आहियूं गेस्ट हुजनि, उहे पाण प्रोग्राम में हिकिड़ो जेके डिफरेंट फील्ड सां तालुक़ु आहे, जिन पंहिंजी फील्ड में को न को कमु कयो आहे, कान के टारगेट्स अचीव कान हिकिड़ी सक्सेसफुल स्टोरीज़ आहिनि, उन्हनि जी जर्नी मां कुझु न कुझु ज़रूरु सिखूं, ज़रूरु लर्न कयूं, जीअं असांजा माण्हू कुझु न कुझु हुन मां ज़रूरु जेके कामयाबु माण्हू उन जी ज़िंदगी में कुझु न कुझु ज़रूरु सिखणु घुरिजे, रूटीन मां, लाइफ स्टाइल मां, सोचण मां, रहण करण मां, पाइण मां ज़रूरु असां सिखी सघूं था, जेके असां कुझु ज़िंदगी में वाक़ई कुझु करणु चाहियूं था। वी नीड टू लर्न, वी नीड टू नो के उहे सक्सेसफुल कहिड़ा आहिनि। सो इहो ई आहे, हर शइ जी सभु शइ जी कड़ी मिलायूं था वञी इल्म सां, तालीम सां। इल्मु इंसान जी टीह अख आहे, तव्हांखे शऊर ॾिए थो, तव्हांखे दुनिया में उते पहुचाए थो जिते तव्हां सोचो था, जिते दुनिया में पहुचणु चाहियो था। सो वेल यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, ऐं इवन यू कैन बी द पार्ट ऑफ द शो, असांजे प्रोग्राम जो हिसो थी सघो था, पार्ट थी सघो था। सो तव्हांजा खोड़ सारा मैसेजिस ऐं कॉल्स अची रहियूं आहिनि, उहे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं, कचहरियूं कंदासीं, हाल वाल कंदासीं, ऐं तव्हांजो फीडबैक बि ज़रूरु वठंदासीं। तव्हांजो फीडबैक इंतिहाई ज़रूरी आहे, तव्हांजो फीडबैक जॾहिं मिलंदो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ऐं कोशिशि करे थोरा कलाम पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं, त जीअं तव्हां कुझु न कुझु लुत्फ़ अंदोज़ थियो हिन प्रोग्राम मां, ऐं कुझु न कुझु तव्हांखे ज़रूरु सबक़ु हासिलु थिए, ऐं तव्हां सां कम्युनिकेशन जॾहिं थिए, तव्हांजो ॻाल्हियूं, तव्हांजा सवाल, तव्हांजा थॉट्स, उहे सभु कुझु ॾाढा। गुरगेज़ असांखे फ़ोन करे रहियो आहे बार बार, गुरगेज़ तमामु सुठो डायरेक्टर आहे, हैदराबाद हूंदो आहे। सो हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, आज़ाद सैयद तालिब शाह पियो ॻाल्हायां। साईं छा साहब कहिड़ा ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्लाह जा करम, मालिक जा एहसान। असां तइलीम जे बारे में जेसिताईं असां पंहिंजे तइलीम न ॾींदासीं ॿारनि खे, तेसिताईं न असीं सुधरंदासीं, न असांजी सिंध तरक़ी कंदी। बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि। असांजी पहिरीं आहे इहो तय कजे त असांजे लाइ तइलीम ज़रूरी आहे सर, 100% ज़रूरी आहे। आउं बि इहा ई ॻाल्हि पियो कयां जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, आउं बि इहा ई ॻाल्हि पियो त असां लाइ तमामु ज़रूरी आहे त असां पंहिंजी तालीम खे प्रमोट कयूं। तालीम हुई जेकॾहिं असांजी न वधंदी अॻिते, शायदि तालीम असांजी प्रमोट न थींदी, हर बार तालीम न वठंदो, शायदि असां प्रमोट न करे सघंदासीं, शयूं खे अचीव न करे सघंदा टारगेट पंहिंजा। जी साईं जी, बिल्कुलु तइलीम असीं नंढड़ी पंहिंजे नियाणियुनि खे बचनि खे तइलीम ॾींदासीं, तॾहिं असीं हिते सुधरंदासीं, असांजी सिंध बि तरक़ी कंदी। बाक़ी ख़ाली ॻाल्हियूं करण मां कुझु कोन थींदो आहे। हा बिल्कुलु साईं, असांखे अहमद मुगल जेको सिंध जे बारे में कलाम मुझे ॿुधायो। चलो वी विल ट्राई टू प्ले अ सॉन्ग ऑफ अहमद मुगल साहब, कोशिशि करे अहमद मुगल साहब जो गानो प्ले कंदा। थैंक यू सो मच एवन जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थिया, जिन दोस्तनि कॉल्स कयूं, फीडबैक ॾिनो, ऐं सच कुझु ॾाढो सुठो लॻो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे, कचहरी करे ॾाढो सुठो लॻो। तमामु सुठी सुठी कॉल्स आहियूं, कोशिशि कंदा पंहिंजे प्रोग्राम में कम जी ॻाल्हि कयूं, कचहरी कयूं, हाल वाल कयूं। सो थैंक यू सो मच एवन, तव्हांजो खोड़ सारो प्यार, लव, ऐं छा तारीफ़ करे, छा तारीफ़ कयूं तव्हांजी सर, असां छा तारीफ़ करे छा कयूं तारीफ़। सो कोशिशि कंदा आहियूं त शयूं सुठियूं कयूं, कचहरी कयूं, ऐं हिकिड़ो गानो बि प्ले कंदासीं। गानो अच्छा ईअं प्रोग्राम, अच्छा अॼु गानो प्ले वाइंड अप न थींदो, अॼु प्रोग्राम जो टाइम पुॼण थियो आहे, ऐं अॻिले हफ़्ते शायदि तव्हां सां कचहरी न थी सघे, छाकाणि एकता जे करे, एकता स्पेशल ट्रांसमिशन में मथां हूंदासीं तव्हां सां गॾु। सो वरी हफ़्ते मिलंदासीं अॻिले हफ़्ते, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, ऐं एकता बहितरीनु तरीक़े सां सेलिब्रेट कजो, पुरअमन तरीक़े सां सेलिब्रेट कजो, मोहबत सां सेलिब्रेट कजो, ऐं जेको थीम आहे इल्मु पिरायो, सिंध संवारियो, इहो ज़रूरु ज़रूरु हिनखे अंडरस्टैंड कजो प्लीज़। असांजे हिकु हिकु ॿार जी, हिकु हिकु नियाणीअ जी तालीम, उनजो हक़ु आहे, उनखे तालीम ज़रूरु ॾियो यार, ज़रूरु ॾियो। वरी इंशाल्लाह मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।